अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजीदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरे बालाज खान खे शेरदिल वारा हाणे ख़त्मु कंदा? छा वॾेरो रावल खान वॾेरे बालाज खान खे ख़त्मु कंदो? छा मिठाल पंहिंजी धीउ राबेल जी शादी मल्हार सां करणु छॾींदो? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजीदा नई एपिसोड में तव्हां ॾिसंदो त शेरदिल मल्हार ऐं गुलाब वारा सभु गॾिजी करे, सारंग वारा गॾिजी करे वॾेरे बालाज खान जे ॻोठ मथां चढ़ाई कंदा ऐं वॾेरे बालाज खान जे कुझु माण्हुनि खे मारींदा ऐं उन्हनि खे मारण खां पोइ रोशन ऐं शाहनवाज़ खान खे आज़ादु कराए ईंदा। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो जॾहिं शाहनवाज़ खान क़ैद आज़ादु थींदो ऐं उनखे ख़बर पवंदी त मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजे पुट खे जेको आहे वॾेरे बालाज खान ख़त्मु कराए छॾियो आहे, त उन ते तमामु घणे गुस्से में अची वेंदो आहे ऐं उहो बि शेरदिल ऐं मल्हार वारनि सां गॾिजी वॾेरे बालाज खान खे ख़त्मु करण जी कोशिशि कंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे रावल खान वरियल खान जी चवण खां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं उहो बि वॾेरे बालाज खान जे मथां तमामु घणो गुस्से में हूंदो। वॾेरो वरियल खान हुनखे रावल खान खे चवंदो तूं थोरो सब्र कर, असां तोरा माण्हू गॾु करे वठूं, पोइ इन वॾेरे बालाज खान खे ॾिसी वठंदासीं। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त नूराल बि मिठाल खां माफ़ी वठंदो ऐं मिठाल हुनखे माफ़ु करे छॾींदो ऐं जेका जल्द अज जल्द राबेल जी शादी हाणे मल्हार सां ई थींदी। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं कॉमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।